रहीम। जिए लकी जिए सिंध। साईं मानवारा मोहब्बत सां टिमटार साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब, जब काबिल एहतराम साईं समी बलोच साहब, तमाम काबिल एहतराम महबूब आबासी साहब, अब्दुल वहाब साहब इन महफ़िल के सजाईंदड़, साईं खलील जादव साहब, फराइज सरंजाम ॾियनि पिया, साईं आबिद मजहर साहब, मुंहिंजा मुर्शिद साईं रज़ाक सैतो साहब ऐं पीरी प्यारे डॉक्टर शेर मेहराणी साहब ऐं तमामु दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु जो ॾींहुं हिकु तमामु ख़ुशी जो ॾींहुं इन करे बि आहे जो 18 महीननि जे तवील अरसे खां पोइ साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब पंहिंजी सरज़मीन सिंध जे मारवणनि सां मुखातिब बि थींदा ऐं साम्हूं मौजूदु बि आहिनि। मां हिकिड़ी यादगिरी शेयर कंदो हलां। 2013 धारे मूं फेसबुक अकाउंट तां साईं जन खे रिक्वेस्ट मोकिली। चंद घड़ियूं ई न गुज़रियूं हुयूं त रिक्वेस्ट एक्सेप्ट थी वई ऐं मूं उन टाइम पंहिंजे किताब तिरछा तीर जी तयारी पे कई, जेको 2014 में बाद में छपियो। उन टाइम मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो हो जेको मूं उन किताब में छपियल बि आहे ऐं अॼु उन शेर जो राज़ आउं तव्हांखे जे अॻियां शेयर कयो आहे त जेको उहो ख़्यालु आयो हो उहो तव्हांजे अॻियां हाज़िर आहे त लख कुर्ब साईं मञियो ॻाल्हि मुंहिंजी, लख कुर्ब साईं मञियो ॻाल्हि मुंहिंजी, कयो मूंखे शामिल पंहिंजी लड़ी में, सबागी तो भायां ही वेल साईं, परावन मां थियासीं पंहिंजा घड़ी में। ही शेर मुंहिंजे किताब में मौजूदु आहे ऐं उन जे लिखजण जी वजह मूं तव्हांखे ॿुधाई। नंढे इलाइक़ो खणी चओ मैट्रिक जो ज़मानो, बालकपण जो ज़मानो हूंदो आहे। उन टाइम में मंज़ूर सखेराणी जॾहिं जेकाबाद जे कल्चरल शो में ईंदा हुआ त ख़ासि तौर ते उनखे जॾहिं फरमाइश कई वेंदी हुई त तव्हां कुझु ॿुधायो, त उन में वधि खां वधि फरमाइश में साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम ऐं उस्ताद बुखारी जे जी शाइरी ऐं उन जे कलामनि जो माण्हू उन्हनि खे फरमाइश कंदा हुया ऐं दिलि में हिकिड़ो अजीब क़िस्म जो उत्साह हुयो। लेकिन खोड़ अरसो असां चइजो मुंहिंजे पेशे जे हवाले सां मुंहिंजी हिकिड़ी इहा सम्झो खणी बदकिस्मती या हार्ड लक चऊं जो हिन अदबी लॾे सां सलाहियल रही करे बि मां उन्हनि सां मुलाक़ात में तमामु घणो पोइते रहियुमि। छो जो वकील हुजण जे नाते पाण वटि टाइम ई कोन या किताब ॾिसूं या कीअं। बहरहाल वरी मां डॉक्टर शेर मेहराणी खे इहो क्रेडिट ॾियां थो जो अलाए कहिड़े नमूने मुंहिंजे टाइम खे मां मतिलबु आहे उहो जेके घड़ियूं जेके शायदि ज़ाया थी वञनि हा उहे मूंखे मतिलबु आहे उन्हनि खे इस्तेमालु करण जो ॾांहुं ॾसियो ऐं आउं इन पंहिंजे एॾे वॾे मुर्शिदनि ऐं पीरी प्यारनि सां हाणे अॼुकल्ह मिलण जो मूंखे मौक़ो मिले थो। त साईं जन ते ॻाल्हाइण लाइ मूं वटि अल्फाज़ ई कोन्हे। सिंध धरती जी ॻाल्हि आहे, शाइरी जी ॻाल्हि हुई त मां हिकिड़ी पंहिंजी नज़म तव्हांखे ॿुधाए करे पंहिंजी जाइ